सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन जा टंडो मस्ती में नौजवान नारी खे बेदर्दीअ सां क़त्ल कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो हुकुम जारी करे छॾियो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार एसएसपी ख़ैरपुर खे वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जूं हिदायतूं कयूं आहिनि। सूबाई घरू वज़ीर जी हिदायतुनि ते एसएसपी ख़ैरपुर एसएनएस टीम तेज़ ऐं असराइती कार्रवाई कंदे 20 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। सूबाई घरू वज़ीर जो चवणु आहे त जांच तहक़ीक़ ऐं चालान ज़रिए जवाबदारनि खे मिसाली सज़ाऊं ॾियारी वञनि। ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे त केस जी जांच चालान मुक़रर वक़्त ते मुकमल कयो वञे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार टंडो मस्ती में नौजवान नारी खे बेदर्दीअ सां क़त्ल कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो हुकुम जारी करे छॾियो आहे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार एसएसपी ख़ैरपुर खे वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जूं हिदायतूं कयूं आहिनि। सूबाई घरू वज़ीर जी हिदायतुनि ते एसएसपी ख़ैरपुर एसएनएस टीम तेज़ ऐं असराइती कार्रवाई कंदे 20 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। सूबाई घरू वज़ीर जो चवणु आहे त जांच तहक़ीक़ ऐं चालान ज़रिए जवाबदारनि खे मिसाली सज़ाऊं ॾियारियूं वञनि। ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे त केस जी जांच चालान मुक़रर वक़्त ते मुकमल कयो वञे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार टंडो मस्ती में नौजवान नारी खे बेदर्दीअ सां क़त्ल कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो हुकुम जारी करे छॾियो आहे।